ओम साईं राम। तमामु सुहिणी सुबुह। हिकिड़ो ॿुढो काको हो, रामलाल नालो हुउसि। उनखे वञिणो हो लंडन पंहिंजी धीअ वटि। धीअ चईंसि पई अचे महीनो खनि हिते रही वञूं। हाणे हिन नई नई मर्सिडीज़ वरिती हुई। हिनखे उहा पंहिंजे बंगले में पार्क करणी कोन हुई। हुनखे सिधो वञे थो हिकिड़ी वॾी बैंक में वञी चए थो मूंखे ₹1,00,000 लोन खपे। चईंसि ठीकु आहे, काई ॻाल्हि कोन्हे, तव्हांखे घणे टाइम लाइ खपे? त चईंसि मूंखे त महीने लाइ खपे। चई महीने लाइ त असां न ॾींदा आहियूं, पर तव्हांखे इंट्रस्ट डबल लॻंदो। उहो जेको यंग ऑफिसर हो चए पियो हाणे हिनखे ॿुढो माण्हू आयो आहे, थोरो मां हिन मां कमीशन कढी वठां। चएसि थो ठीकु आहे, काई ॻाल्हि कोन्हे। चए थो तव्हांखे सिक्योरिटी बि ॾियणी पवंदो। चए थो आहे मूं वटि, मां पंहिंजी कार खणी आयो आहियां, मर्सिडीज़ उहा ॿाहिरि बीठी अथव। चई मर्सिडीज़ तव्हां ॾेई वेंदा? चयोमांसि चई हाणे छा कयां, तोखे हाणे सिक्योरिटी खपे, मूंखे पैसा खपनि। चई ठीकु आहे, काई ॻाल्हि कोन्हे। ॾिसो हुनजो महीने जो इंट्रस्ट तव्हांखे डबल लॻंदो, माना ₹1,000 प्लस ₹1,000 ₹2,000 ऐं ₹500 प्रोसेसिंग चार्जिस। अधु कलाक में सॼो कमु थी वेंदो। चई ठीकु आहे, काई ॻाल्हि कोन्हे। हीअ मुंहिंजे गाॾी जा पेपर्स अथव, हीअ मुंहिंजी गाॾी जी चाबी अथव, तव्हां सभु कमु पूरो कयो। हुनखे इमीडिएटली पेपर्स वठी करे सभु करे हुनखे ₹1,00,000 लोन ॾियनि था। हितां ऑफिसर जाम ख़ुशि थो थिए, मां हिन खां डबल इंट्रस्ट वरितो। महीने खां पोइ काको अचे थो, चएसि थो भई हीअ तव्हांजो ₹1,00,000 इंट्रस्ट तव्हांखे मां पहिरीं ॾेई चुको आहियां, मूंखे गाॾी ॾियो। त हू बैंक जो माण्हू चएसि थो यार मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में न आई, तव्हांखे मर्सिडीज़ हेॾी वॾी गाॾी, तव्हां ₹1,00,000 जे करे ईअं कीअं लोन वरितो आहे? असां त मुंझी पिया आहियूं, आख़िर आहे छा? चई ॾिस, हिन लोन मां न मूंखे 3 फ़ाइदा थिया। ₹2,500 में तूं मुंहिंजी गाॾी रखी। पहिरियों फ़ाइदो इहो कि मूंखे गाॾी पंहिंजे बंगले में न रखणी हुई, छाकाणि चोरीअ जो डपु थिए हा। ॿी ॻाल्हि इहा, अगरि मां कंहिंखे ॾियां हा त हू हुन गाॾी खे संभाले या न संभाले या, उनखे पार्किंग हुजे या न हुजे या, उनजो अहसानु खणा हा। त हिननि ॿिन्ही ॻाल्हियुनि जो मूंखे टेंशन थी पए हा। टियों, जीअं ई मूं गाॾी तोखे ॾिनी, महीनो खनि मूंखे त राति जो निंड सुठी आई कि मुंहिंजी गाॾी सेफ आहे। त कॾहिं बि ॿुढे माण्हू खे घटि न सम्झंदा कयो। देयर इज़ नो सब्सटीट्यूट फॉर एक्सपीरियंस। चओ ओम साईं राम।